जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर हिंदू बिरादरी तरफ़ां सूबाई वज़ीर मीर साहब मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी जी तुर्त सेहतयाबी लाइ वरी दरबार साहब में करमपुर हिंदू पंचायत समादा मंडल शिव मंडल ऐं वासुदेव गेहाणी पारां सुखमनी साहब जो पाठ रखियो वियो आहे ऐं धणी दर अदरास कई पई वञे त मीर साहब जल्द सेहतयाब थी वरी जमार माणे। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर हिंदू बिरादरी तरफ़ां सूबाई वज़ीर मीर साहब मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी जी तुर्त सेहतयाबी लाइ वरी दरबार साहब में करमपुर हिंदू पंचायत समादा मंडल शिव मंडल ऐं वासुदेव गेहाणी पारां सुखमनी साहब जो पाठ रखियो वियो आहे ऐं धणी दर अदरास कई पई वञे त मीर साहब जल्द सेहतयाब थी वरी ॼमार माणे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।